ओम शांति। अॼु मिली तारीख़ 10/8/2025। अॼु व्यक्त बाबदादा जो रिवाइज कोर्स 31/10/2006। सदा स्नेही सां गॾु अखंड मादानी ठाहो त विघ्न विनाशक समाधान स्वरूप ठही वेंदो। सदा स्नेही सां गॾु अखंड मादानी ठाहो त विघ्न विनाशक समाधान स्वरूप ठही वेंदो। अॼु प्रेम जे सागर पंहिंजे परमात्मा प्रेम जे पात्र ॿारनि सां मिलण आहियो। तव्हां सभई स्नेह जे अलौकिक विमान में हिते पहुची आहियो न। साधारण प्लेन में आया आहियो या स्नेह जे प्लेन में उड़ी करे पहुची आहियो। सभिनि जे दिलि में स्नेह जी लहरियूं लहराइनि थियूं ऐं स्नेह ई हिन ब्रह्मण जीवन जो फाउंडेशन आहे। त तव्हां सभी बि जॾहिं आया आहियो त स्नेह खीचे न ज्ञान त पुठियों ॿुधियो, लेकिन स्नेह परमात्मा स्नेह ठाहे छॾियो। कॾहिं स्वप्न में बि न हूंदो कि असां परमात्मा जे स्नेह जे पात्र ठहींदासीं, लेकिन हाणे छा चईंदा आहियो, ठही वियो न। स्नेह बि साधारण स्नेह न आहे, दिल जो स्नेह आहे, आत्मिक स्नेह आहे, सच्चो स्नेह आहे, निस्वार्थ स्नेह आहे। ये परमात्मा स्नेह ॾाढो सहज अनुभव कराईंदो। स्नेह खे यादि करणु मुश्किल न आहे, भुलिजणु मुश्किल आहे। स्नेह हिकु अलौकिक चुंबक आहे। स्नेह सहजयोगी ठाहे ॾींदो, महिनत सां छुड़ाए ॾींदो। स्नेह सां यादि करण में महिनत न लॻंदी आहे, मोहब्बत जो फल खाईंदा आहियूं। स्नेह जी निशानियां विशेष चारों ओर जे ॿार त आहिनि ई, लेकिन डबल विदेशी स्नेह में दौड़ी दौड़ी करे पहुची आहिनि। ॾिसो 90 देशनि सां कीअं वधी करे पहुचिया आहिनि। देश जा ॿार त आहिनि ई प्रभु प्रेम जे पात्र, लेकिन अॼु विदेश डबल विदेशनि खे गोल्डन चांस आहे। तव्हां सभिनि जो बि विशेष प्यार आहे न, स्नेह आहे न। केतिरो स्नेह आहे, कंहिंसां तुलना करे सघंदा आहियो? कोई तुलना न थी सघंदी आहे। तव्हां सभिनि जो हिकु गीत आहे न आसमान में एतिरा तारा आहिनि, न सागर में एतिरो जल आहे। बेहद जो प्यार, बेहद जो स्नेह आहे न। बाप दादा बि स्नेही ॿारनि सां मिलणु पहुची आहिनि। तव्हां सभु ॿारनि स्नेह सां यादि कयो, बाप दादा पंहिंजे प्यार में पहुची विया। जीअं हिन समय हर हिक जे चहिरे ते स्नेह जी रेखा चमकदी आहे न, हीअं ई हाणे एडिशन छा करिणो आहे। स्नेह त आहे, हीअ त पको आहे। बाप दादा बि सर्टिफिकेट ॾींदा आहिनि कि स्नेह आहे। हाणे छा करिणो आहे, सम्झी त विया आहियो। हाणे सिर्फ़ु अंडरलाइन करिणो आहे, सदा स्नेही ठहिणो आहे, सदा। समटाइम न। स्नेह आहे अटूट, लेकिन परसेंटेज में अंतर पइजी वेंदो आहे। त अंतर मिटाइण लाइ छा मंत्र आहे? हर समय महादानी अखंड दानी ठहो। सदा दाता जा ॿार विश्व सेवाधारी समान। कोई बि समय मास्टर दाता ठहिण जे बिना न। छो जे विश्व कल्याण जे कार्य प्रति बाप सां गॾु गॾु पंहिंजे बि मददगार ठहिण जो संकल्प कयो न। विश्व कल्याण जे कार्य प्रति बाप सां गॾु गॾु तव्हां बि मददगार ठहिण जो संकल्प कयो। चाहे मनसा द्वारा शक्तियुनि जो दान व सहयोग ॾियो, वाचा द्वारा ज्ञान जो दान ॾियो, सहयोग ॾियो, कर्म द्वारा गुण जो दान ॾियो ऐं स्नेह संपर्क द्वारा ख़ुशी जो दान ॾियो, है न। केतिरो अखंड खज़ाननि जा मालिक आहियो। वाचा द्वारा ज्ञान ॾियो,
सहयोग ॾियो, कर्म द्वारा गुणनि जो दान ॾियो, स्नेह संपर्क द्वारा ख़ुशी जो दान ॾियो। केतिरा अखंड खज़ाननि जा मालिक, richest in the world, richest in the world, अखंड खज़ाना आहिनि। केतिरा अखंड खज़ाननि जा मालिक richest in the world आहिनि। अखंड खज़ाना आहिनि, जेतिरा ॾींदा ओतिरा वधंदा वेंदा आहिनि। बाबा असांखे केॾा खज़ाना ॾिना आहिनि जो की जेतिरा आहिनि उहो वधंदा ई वेंदा आहिनि, घटि न हूंदा आहिनि, वधंदा आहिनि। छोजी वर्तमान समय न खज़ाननि जी मेजॉरिटी तव्हां सभई जे आत्मिक भाई भेण प्यासा आहिनि। इन करे असांखे अखुट खज़ाना पूरे विश्व में फैलाइणा आहिनि। त छा पंहिंजे भाउ भेणनि जे मथां तरस न पईंदो आहे? छा प्यासी आत्माउनि जी प्यास न बुझाईंदो? कननि में आवाज़ न ईंदो आहे, हे असांजा देव देवी असांखे शक्ति ॾियो, सच्चो प्यार ॾियो। तव्हांजे भगत ऐं दुखी आत्माऊं ॿई ही दया करो, कृपा करो, हे कृपा जा देव ऐं देवियूं चई करे पुकारनि थियूं। इहे सभु चई करे पुकारनि थियूं। तव्हांजा भगत ऐं दुखी आत्माऊं सभु ईअं पुकारनि थियूं। समय जी पुकार ॿुधाए में ॾींदी आहे न, ऐं समय बि ॾियण जो हाणे आहे। पोइ कॾहिं ॾींदा? एतिरो अखुट अखंड खज़ानो जो तव्हां वटि जमा आहे उहो कॾहिं ॾींदा? छा लास्ट टाइम अंतिम समय ॾींदा? हुन समय सिर्फ़ु अंजलि ॾेई सघंदा। त पंहिंजी जमा थियल उहे खज़ाना कॾहिं कार्य में लॻाईंदा? चेक करो। हर समय कोई न कोई खज़ानो सफ़ल कंदा रहो, इन में डबल फ़ाइदो आहे। खज़ाने खे सफ़ल करण सां आत्माउनि जो कल्याण बि थींदो। तव्हां सभु बि महादानी ठहिण जे कारण विघ्न विनाशक समस्या स्वरूप न समाधान स्वरूप सहज ठही वेंदो। डबल फ़ाइदो आहे न, अॼु इहो आहे कल्ह इहो आहे, अॼु इहो थी वियो कल्ह उहो थी वियो। विघ्न मुक्त समस्या मुक्त सदा जे लाइ ठही वेंदा। जॾहिं तव्हां ईअं ठही वेंदा, सभु महादानी थी वेंदा, त छा थी वेंदासीं? विघ्न विनाशक थी वेंदासीं, समस्या स्वरूप न समाधान स्वरूप सहज थी वेंदासीं। ईअं न चईंदासीं अॼु इहो विघ्न आयो, अॼु इहो विघ्न आयो। सदा महादानी ठहो। विघ्न मुक्त समस्या मुक्त सदा जे लाइ ठही वेंदो। जो समस्याउनि जे पुठियां समय ॾींदा आहियो, महिनत बि कंदा आहियो, कॾहिं उदास थी वेंदा आहियो, कॾहिं उल्लास में ईंदा आहियो, उन सां बची वेंदा। बाबा असांखे चवनि था। छो जी बाप दादा खे बि ॿारनि जी महिनत सुठी न लॻंदी आहे। छोकी बाप दादा खे बि ॿारनि जी महिनत सुठी न लॻंदी आहे। जॾहिं बाप दादा ॾिसंदा आहिनि ॿार महिनत में आहिनि, त ॿारनि जी महिनत बाबा ॾिसी न सघंदा आहिनि। त महिनत मुक्त पुरुषार्थ करिणो आहे, लेकिन कहिड़ो पुरुषार्थ करिणो आहे? हाणे ताईं पंहिंजी छोटी छोटी समस्याउनि में पुरुषार्थ ई रहंदा। बाबा कृष्ण था पुछनि। हाणे पुरुषार्थ करो, अखंड महादानी, अखंड सहयोगी।
ब्राह्मणनि में सहयोगी ठहो, दुखी आत्मायूं प्यासी आत्माउनि जे लाइ महारानी ठहो। हाणे हिन पुरुषार्थ जी आवश्यकता आहे। पसंदि आहे न, पसंदि आहे, पुठियां वारा पसंदि आहे त हाणे कुझु चेंज बि करिणो खपे न। उहो ई स्वप्रति पुरुषार्थ ॾाढो कयो। कीअं पांडव पसंदि आहे त कल्ह खां छा कंदव, कल्ह खां शुरू करो या हाणे खां संकल्प करो। मुंहिंजो समय संकल्प विश्व जी सेवा प्रति आहे। इन में स्व जो ऑटोमेटिक थी वेंदो। विश्व जी सेवा प्रति आहे, इन में स्व जो ऑटोमेटिक थी वेंदो। रहंदो न वधंदो। जॾहिं असां पूरे विश्व खे प्रकाश ॾींदासीं त उहा लाइट माइट असांजे द्वारा वेंदी त असांखे बि मिली वेंदी न। हाणे खां संकल्प करो, मुंहिंजो समय संकल्प विश्व जी सेवा प्रति आहे। इन में स्व जो ऑटोमेटिक थी वेंदो। कंहिंखे बि तव्हां उनजी आशायूं पूरी कंदव, दुख जे बजाए सुख ॾींदव, निर्बल आत्माउनि खे शक्ति ॾींदव, गुण ॾींदव, त उहो पंहिंजी दुआयूं तव्हांखे ॾींदा न। ऐं सभिनि सां दुआयूं वठणो, इहे ई अॻियां वधण जो सभिनि खां सहज साधन। चाहे भाषण न करो, प्रोग्राम ज़्यादा न बि करे सघंदा आहियो, कोई हर्जु न आहे। करे सघंदा आहियो त ॿियो ई करो, लेकिन न बि करे सघंदा आहियो त कोई हर्जु न। खज़ाननि खे सफ़ल करो, ॿुधायो न, मनसा सां शक्तियुनि जो खज़ानो ॾींदा वञो। मनसा सां शक्तियुनि जो खज़ानो ॾींदा वञो, वाणी सां ज्ञान जो खज़ानो, कर्मनि सां गुणनि जो खज़ानो, ऐं बुद्धि सां समय जो खज़ानो। मन सां शक्तियुनि जो, वाणी सां ज्ञान जो खज़ानो ॾींदा वञो, कर्मनि सां गुणनि जो खज़ानो ॾींदा वञो। मतिलबु जो कर्म असां बाबा जी यादि में कंदासीं, उन जे उहो अहिड़ा कर्म ॾिसी ॿिया बि कंदा। ऐं बुद्धि सां समय जो खज़ानो। बुद्धि असांखे बाबा में ऐं दान करण में लॻाइणी आहे। बुद्धि खे हेॾे होॾे न भटकाइणो। संबंध संपर्क सां ख़ुशी जो खज़ानो सफ़ल करणु। संबंध संपर्क सां ख़ुशी जो खज़ानो सफ़ल करणु। मतिलबु पंहिंजे संबंध संपर्क सां ॿियनि खे ख़ुशी ॾियो। मनसा सां शक्ति ॾियो, वाचा सां ज्ञान ॾियो, कर्मनि सां गुणनि ॾियो, बुद्धि सां समय ॾियो, संबंध संपर्क सां ख़ुशी जो खज़ानो सफ़ल करो। त सफ़ल करण सां सहज सफलता मुहूर्त ठही वेंदो। सहज उड़ंदा रहंदा। छोजी दुआयूं हिकु लिफ्ट जो कमु कंदियूं आहिनि। सो जो असां कंहिंजे लाइ संकल्प कयो, हिननि जो बि कल्याण थिए, हुननि जो कल्याण थी वियो त असांखे उहा चईंदा न, जंहिंजो बि दुआ लॻी असांखे हुनजो भलो थिए। त जीअं असांजे अकाउंट में उहा जमा थी वई, है न। सहज उड़ंदा रहंदा। छोजी दुआयूं हिकु लिफ्ट जो कमु कंदियूं आहिनि, सीढ़ी जो न। समस्या आई मिटायो, कॾहिं 2 ॾींहं लॻायो, कॾहिं 2 घंटा, इहे सीढ़ी चढ़णु सफ़ल करो, सफलता मुहूर्त ठहो। त दुआउनि जी लिफ्ट सां जाते चाहियो उते सेकेंड में पहुची वेंदा। चाहे सूक्ष्म वतन में, चाहे परम धाम में, चाहे पंहिंजे राज्य में पहुचो, सेकेंड में। लंडन में प्रोग्राम कयो न 1 मिनट, बाप दादा त चईंदा आहिनि 1 सेकेंड। 1 सेकेंड में दुआउनि जी लिफ्ट में चढ़ी वञो। सिर्फ़ु स्मृति जो स्विच दबायो बसि। महिनत मुक्त। अॼु डबल विदेशन जो ॾींहुं आहे न, त बाप दादा पहिरियों डबल विदेशन खे कंहिं रूप में ॾिसणु चाहींदा आहिनि। महिनत मुक्त, सफलता मुहूर्त, दुआउनि जे पात। सभु महिनत मुक्त,
सफलता मूरत दुआनि जी पात्र ठहींदा हुन श्री डबल विदेशियुनि जो बाप सां प्यार सुठो आहे। शक्ति खपे लेकिन प्यार सुठो आहे। कमाल त इहा आहे न, ॾिसो 90 देशनि सां अलॻि अलॻि देश, अलॻि अलॻि रस्म रिवाज, लेकिन 5 ई खंड जो हिकु चंदन जे वृक्ष ठही विया आहिनि। हिकु वृक्ष में अची विया न, हिकु ई ब्राह्मण कल्चर थी वियो। हाणे इंग्लिश कल्चर आहे छा असांजो कल्चर आहे? न, ब्राह्मण आहिनि जो सम्झंदा आहिनि हाणे त असांजो ब्राह्मण कल्चर आहे उहो अथो ठाहियो। ब्राह्मण कल्चर ऐं एडिशन न हिकु थी वियो न। बाप दादा इन जी मुबारक ॾियनि था कि सभई हिकु वृक्ष ठही विया आहिनि। केतिरो सुठो आहे न। केतिरा कंहिंखां बि पुछो, अमेरिका खां पुछो, यूरोप खां पुछो, तव्हां केरु आहियो त छा चईंदा? ब्राह्मण आहियूं। त छा चईंदा? या चईंदा यूके, अफ्रीकन, अमेरिकन? न, इहे सभु हिकु ब्राह्मण थी विया आहिनि, हिकु मत थी विया आहिनि, हिकु स्वरूप में आहियो। ब्राह्मण ऐं हिकु मत श्रीमत। इन में मज़ो आहे न? मज़ो आहे या मुश्किल आहे? मुश्किल त न आहे न, कंधे हिलायो। अच्छा, बाप दादा सेवा में नवीनता छा चाहींदा आहिनि? जो बि सेवा करो था ॾाढी ॾाढी सुठी करो था, हुन जी त सभिनि खे मुबारक हुजे। लेकिन अॻियां एडिशन छा करिणो आहे? तव्हां माण्हुनि जे मन में आहे न कोई नवीनता खपे त बाप दादा ॾिठईं, जो बि प्रोग्राम कयो, समय ॾिनो ऐं मोहबत सां कयो, महिनत बि मोहबत सां कई न, है न। जो बि प्रोग्राम कयो, समय ॾिनो, मोहबत सां ई कई, महिनत बि मोहबत सां कई। ऐं अगरि स्थूल धन बि लॻायो त उहो बि पदम गुणा थी करे तव्हांजे परमात्मा बैंक में जमा थी वियो। परमात्मा बैंक में हाणे सभु अकाउंट बंदि कराए परमात्मा बैंक में अकाउंट खोलवाइणो। हा, स्थूल में जेको रखिणो आहे ठीकु आहे, लेकिन हाणे ज़्यादा हुन में समय न ॾेई करे हेॾे जमा करो। उहो लॻायो छा आहे? जमा कयो आहे न, मतिलबु तव्हां अगरि कंहिं स्थूल धन बि ॾिनो त सम्झो हुनजो डबल ट्रिपल जमा थी। कोई लख लॻाए या कंहिं वटि 100 रुपया आहिनि 100 रुपया लॻाए, कंहिं वटि लख आहिनि लख लॻाए, लेकिन उहो हुन रीति जमा थी वेंदो। रिज़ल्ट में ॾिठो छा कि संदेश पहुचाइण जो कार्य, परिचय ॾियण जो कार्य सभिनि ॾाढो सुठो कयो, चाहे काथे बि कयो। हाणे दिल्ली में थिए थो, लंडन में थियो, डबल फॉर्नस जो कॉल ऑफ टाइम, पीस ऑफ माइंड जो प्रोग्राम कंदा आहिनि, उहे सभु प्रोग्राम बाप दादा खे ॾाढा सुठा लॻंदा आहिनि। रिज़ल्ट में ॾिठो कि संदेश पहुचाइण जो कार्य, परिचय ॾियण जो कार्य सभिनि सुठो कयो, चाहे काथे बि कयो। हाणे दिल्ली में थिए थो, लंडन में थियो, डबल फॉर्नस जो कॉल ऑफ टाइम, पीस ऑफ माइंड जो प्रोग्राम कंदा आहिनि, उहे सभु प्रोग्राम बाप दादा खे सुठा लॻंदा आहिनि। जो बि कमु करे सघो कंदा रहो। संदेश त मिलंदो आहे न, स्नेही बि ठाहींदा आहिनि, सहयोगी बि ठाहींदा आहिनि। संबंध में बि कोई अची वेंदो आहे, लेकिन हाणे एडिशन खपे। जॾहिं बि कोई वॾो प्रोग्राम कंदा आहियो त हुन में संदेश त मिलंदो आहे, लेकिन कुझु अनुभव करे वञो। उहो अनुभव ॾाढी जल्दी अॻियां वधाईंदो। जीअं इहे कॉल ऑफ टाइम में या पीस ऑफ माइंड में अनुभव थोरो ज़्यादा कंदा आहिनि न, लेकिन जो वॾा वॾा प्रोग्राम हूंदा आहिनि उन्हनि में संदेश त ॾाढो सुठो मिलंदो आहे, लेकिन जो बि अचे उहो पुठी पीठ करे करे अनुभव कराइण जो लक्ष्य रखो। कुझु न कुझु अनुभव करायो, छो जी अनुभव कॾहिं बि हुन आत्मा खे भुलिजंदो न।
जो न चाहींदी हुई भी वो हुन तरफ़ खींचदा। त बाप दादा पुछंदा आहिनि पहिरियों जो बि ब्राह्मण आहिनि, जो सभी ब्राह्मण आहिनि, उहो ज्ञान जी जो बि पॉइंट्स आहिनि उन्हनि जे स्वयं अनुभवी ठहिया आहियो, है न। पहिरियों जो सभी ब्राह्मण आहिनि उहो ज्ञान जी जो बि पॉइंट्स आहिनि उन्हनि में स्वयं सभी अनुभवी ठहिया आहियो। हर शक्ति जो अनुभव कयो आहे, हर गुण जो अनुभव कयो आहे, आत्मिक स्थिति जो अनुभव कयो आहे, हर गुण जो अनुभव, हर शक्ति जो अनुभव, आत्मा परमात्मा जो अनुभव, आत्मा शक्ति जो अनुभव, हर परिस्थिति में आत्मिक बल जो अनुभव, परमात्मा प्यार जो अनुभव, ज्ञान सम्झण इन में त पास आहियो, नॉलेजफुल ठहिया आहियो। इन में बाप दादा रिमार्क्स ॾींदा आहिनि, ठीकु आहे, आत्मा छा आहे, परमात्मा छा आहे, ड्रामा छा आहे, ज्ञान त सम्झी विया आहियो न। लेकिन जॾहिं चाहे जेतिरो समय चाहे जंहिं बि परिस्थिति में हुजो उन परिस्थिति में आत्मिक बल जो अनुभव थी सघंदो आहे, परमात्मा शक्ति जो अनुभव थी सघंदो आहे। उहो थींदो आहे जंहिं समय जेतिरो समय चाहे, वैसे जीअं अनुभव करणु चाहियो उहा करे सघंदा आहियो। बाबू पुछनि था कि कॾहिं कीअं सोचो आत्मा आहियां ऐं पोइ बार बार देह अभिमान अची वञे त अनुभव छा कमु ईंदो। अनुभवी मूर्त हर सब्जेक्ट जे अनुभवी मूर्त आहिनि, हर शक्ति स्वयं अनुभवी मूर्त, हर सब्जेक्ट में अनुभवी मूर्त, हर शक्ति जे अनुभवी मूर्त। त स्वयं में भी अनुभव करो ऐं वधायो। ईअं आहे, ईअं न कि न, हर अनुभवी मूर्त, हर सब्जेक्ट जे अनुभवी मूर्त, हर शक्तियुनि जे अनुभवी मूर्त, त स्वयं में बि अनुभव खे ॿियो वधायो आहे न। ईअं न कि न, लेकिन कॾहिं कॾहिं सम टाइम आहे त बाप दादा सम टाइम न चाहींदा आहिनि, समथिंग थी वेंदो त सम टाइम बि थी वेंदो। छो जी तव्हां सभिनि जो लक्ष्य आहे न, पुछंदा आहियो न छा ठहिण जो, त चईंदा आहियो बाप समान। हिकु ई जवाबु सभई ॾींदा आहिनि त बाप समान। हाणे बाप त सम टाइम ऐं समथिंग न आहे, ब्रह्मा बाबति सदा राजयुक्त, योग युक्त, हर शक्ति में सदा, कॾहिं कॾहिं न। अनुभव थी वेंदो आहे, उहो सदाकार हलंदो आहे, उहो सम टाइम न हूंदो आहे। सम टाइम न हूंदो आहे त स्वयं अनुभवी मूर्त ठही हर ॻाल्हि में, हर सब्जेक्ट में अनुभवी, स्वयं अनुभवी मूर्त ठही हर ॻाल्हि, हर सब्जेक्ट में अनुभवी, ज्ञान स्वरूप में अनुभवी, योग युक्त में अनुभवी, धारणा स्वरूप में अनुभवी, ऑल राउंडर सेवा, मनसा वाचा कर्मणा संबंध संपर्क सभिनि में अनुभवी।
तॾहिं चईंदासीं पास विद ऑनर्स। त छा ठहिणु चाहींदा आहियो? पास थियणु चाहींदा आहियो या पास विद ऑनर्स ठहिणु चाहींदा आहियो? पास करण वारा त पुठियां बि ईंदा, पास करण वारा त पुठियां बि ईंदा। तव्हां त टू लेट खां पहिरियों अची वियो, चाहे हाणे नया बि आया आहियो, लेकिन टू लेट जो बोर्ड न लॻियो आहे, लेट जो लॻियो आहे, टू लेट जो न लॻियो आहे। इन करे चाहे कोई नयो बि हुजे, लेकिन हाणे बि तीव्र पुरुषारथ करे, पुरुषारथ न तीव्र पुरुषारथ करे त अॻियां वञी सघे। हाणे बि अगरि कोई चाहे तीव्र न लेकिन तीव्र पुरुषारथ करे त अॻियां बि वञी सघंदो आहे। छो जे नंबर आउट न थियो आहे न, सिर्फ़ु 2 नंबर आउट थिया आहिनि, बाप ऐं मां। हाणे कोई भाउ भेण जो 3 नंबर आउट न थियो आहे। भले तव्हां चईंदा दादियूं त दादियुनि सां त ॾाढो प्यारु आहे, बाप जो बि दादी सां दादियुनि सां प्यारु आहे, लेकिन नंबर आउट न थियो आहे। हाणे त थी वियो हूंदो, इन करे तव्हां ॾाढा सिकी लदा लाडला भाग्यवान आहियो। जेतिरो उड़णु चाहियो उड़ो। छो जी ॾिसो जो नंढा ॿार हूंदा आहिनि न, उन्हनि खे बाप पंहिंजी उंगली ॾेई करे हलाईंदा आहिनि, एक्स्ट्रा प्यारु कंदा आहिनि, चाहे वॾनि खे अंगुली में न हलाईंदा आहिनि। उहे पंहिंजी पाउनि सां हलंदा आहिनि, त नया बि कोई मेकअप करे सघंदा आहिनि गोल्डन चांस सां, लेकिन जल्दी में जल्दी टू लेट जो बोर्ड लॻणो आहे। हिन करे पहिरियों ई करे वठो, पहिरियों ई करे वठो। नया जो पहिरीं बार आया आहिनि उहे हथ उठायो, अच्छा मुबारक हुजे। पहिरीं बार पंहिंजे घर मधुबन में पहुची विया आहिनि, हाणे त लेट टू लेट सां बोर्ड लॻे, लेकिन त बि बाबा चवनि था हाणे बि तीव्र पुरुषारथ करो त अॻियां वधी सघंदा। नया जो पहिरीं बार आया आहिनि, चार बाबा चवनि था मुबारक हुजे जो आया आहिनि, पहिरीं बार पंहिंजे घर मधुबन में पहुचिया आहिनि। इन करे बाप दादा सॼो ब्राह्मण परिवार, देश वारा विदेश वारा सभिनि जी तरफ़ सां पदम पदम गुणा मुबारक हुजे कि पंहिंजे घर पहुची वियूं आत्माएं। अञा बि जो रहियल आहिनि सत्य त्रेता में अचण वारी आत्मायूं जो अञा ताईं कलयुगी दुनिया में आहिनि, उहे बि बाबा खे जल्दी जल्दी पहचाने करे वरसो वठी संगम युग ते पहुचनि थियूं। अच्छा, हाणे सेकेंड में जंहिं स्थिति में बाप दादा डायरेक्शन ॾे, हुन स्थिति में सेकेंड में पहुची सघंदा आहियो कि पुरुषारथ में समय हली वेंदो। हाणे प्रैक्टिस खपे सेकेंड जी, छो जे अॻियां जो फाइनल समय अचिणो आहे जंहिंमें पास विद ऑनर्स जो सर्टिफिकेट मिलणो आहे, उनजो अभ्यास हाणे खां ई करिणो, उनजो अभ्यास हाणे खां ई करिणो। सेकेंड में जाते चाहे जो स्थिति में चाहे हुन स्थिति में स्थित थी वञो त एवर रेडी थी वेंदो। हाणे पहिरियों 1 सेकेंड में पुरुषोत्तम संगम योगी श्रेष्ठ ब्राह्मण आहियां, हिन स्थिति में स्थित थी वञो। 1 सेकेंड में पुरुषोत्तम संगम योगी श्रेष्ठ आत्मा आहियां, हिन स्थिति में स्थित थी वञो। हाणे मां फ़रिश्तो स्वरूप आहियां,
डबल लाइट आहियां, आत्मा बि लाइट, शरीर सां बि लाइट 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 रिश्तो आहे। हाणे विश्व कल्याणकारी ठही मनसा द्वारा चारों ओर शक्तियुनि जी किरणियूं ॾियण जो अनुभव करो। इहा सॼे ॾींहं में सेकेंड में सिद्ध थी सघंदा आहियो। इन जो अनुभव कंदा रहो, छोजी अचानक कुझु बि थियणो। ज़्यादा समय न आहे, न मिलंदो। हलचल में सेकेंड में अचल ठही सघंदो। इन जो अभ्यास स्वयं ई पंहिंजो समय कढो, विच विच में कंदा रहो। इन सां मन जो कंट्रोल सहज थी वेंदो। हलचल में सेकेंड में ज़्यादा समय न मिलंदो। अंत में इन जो अनुभव कंदा रहो। सेकेंड में स्टॉप, ऐं जंहिं स्थिति में सिद्ध थियणु चाहियो उहो सिद्ध थी वेंदो। ज़्यादा समय न मिलंदो। हलचल में सेकेंड में अचल ठही सघंदा। इन जो अभ्यास स्वयं ई पंहिंजो समय कढी विच विच में कंदा रहो। इन सां मन जो कंट्रोल सहज थी वेंदो। कंट्रोलिंग पावर, रूलिंग पावर वधंदी वेंदी। कंट्रोलिंग पावर, रूलिंग पावर वधंदी वेंदी। अच्छा, चारों ओर जे ॿारनि जे पत्र बि ॾाढा आया, अनुभव बि ॾाढो कयो त बाप दादा ॿारनि खे रिटर्न में ॾाढो दिलि जी दुआयूं ऐं दिलि जो यादि प्यार पदम गुणा ॾियनि था। बाप दादा सभिनि खे ॾाढी ॾाढी दिलि जी दुआयूं ऐं दिलि जो यादि प्यार पदम गुणा ॾियनि था। बाप दादा ॾिसनि था, चारों ओर जे ॿार ॿुधनि बि था, ॾिसनि बि था। जो न बि ॾिसनि था उहो बि यादि में था आहिनि। सभिनि जी बुद्धि हिन तरफ़ मधुबन में ई आहे त चारों ओर जे हर हिकु ॿार खे नाम सहित यादि प्यार स्वीकार हुजे। बाबा चवनि था, चारों ओर जे हर हिकु ॿार नाम सहित सोचो, ये सोचो बाबा मुंहिंजो नाम खणी करे चए थो सभिनि खे यादि प्यार ऐं यादि प्यार स्वीकार। पंहिंजो नाम इमेजिन करो, तव्हांजो बाबा नाम खणे थो। जीअं बाबा चवंदा आहिनि न, दादियुनि जो नाम खणंदा हुया न, ईअं तव्हां सोचो कि बाबा तव्हांजो नाम बि खणे थो ऐं बाबा सभिनि खे यादि पिया ॾियनि था। सभी सदा उमंग उत्साह जे पंखनि द्वारा सभी सदा उमंग उत्साह जे पंखनि द्वारा ऊची स्थिति में उड़दे रहण वारी श्रेष्ठ आत्माउनि खे सभी सदा उमंग उत्साह जे पंखनि द्वारा ऊची स्थिति में उड़ण वारी श्रेष्ठ आत्माउनि खे सदा स्नेह में लवलीन रहण वारी समाई हुई ॿारनि खे सदा मेहनत मुक्त, समस्या मुक्त, विघ्न मुक्त, योग युक्त आत्माउनि खे मेहनत मुक्त, विघ्न मुक्त, लवलीन रहण वारा, योग युक्त, राजयुक्त ॿारनि खे ॾिसो बाबा सां कहिड़ा सारा टाइटल था ॾियनि। सदा उमंग उत्साह जे पंखनि द्वारा ऊची स्थिति में उड़ण वारा, योग युक्त, राजयुक्त, समस्या मुक्त, विघ्न विनाशक, बाबा जे लव में लवलीन रहण वारी आत्माउनि खे
सदा हर परिस्थिति में सेकंड में पास थियण वारा, हर परिस्थिति में सेकंड में पास थियण वारा, हर समय सर्वशक्ति स्वरूप रहण वारे मास्टर सर्वशक्तिवान के बाप दादा जो याद प्यार और नमस्ते। असांजी भी माता पिता बाप दादा के याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे गोल्डन एजेड स्वभाव द्वारा गोल्डन एजेड सेवा करण वाला श्रेष्ठ पुरुषार्थी ठहो। जे ॿारनि जे सुभाउ में ईर्षा जिद सिद्ध जे भाव जी अथवा कंहिं बि पुराणे संस्कार जे अलावा मिक्स न आहे, उहो गोल्डन एज स्वभाव वारा न आहे। सॉरी, उहे आहिनि जंहिंमें इहे सभु चीजूं न आहिनि, उहे आहिनि। ईर्षा, कंहिंसां ईर्षा करणु, कंहिं पंहिंजे पाण खे सिद्ध करणु, जिद करणु, अगरि जंहिंमें इहा आहे त उहो गोल्डन एज जे ॿार न आहिनि। अहिड़ा गोल्डन एज स्वभाव सदा अहिड़ा ॿार जंहिंमें इहे संस्कार न हूंदा, अहिड़ा गोल्डन एज स्वभाव सदा हाजी जा संस्कार ठाहिण वारा श्रेष्ठ पुरुषार्थी ॿार जेका हूंदा, उहो जहिड़ो समय जहिड़ी सेवा ईअं ई स्वयं खे मोल्ड करे रियल गोल्ड ठही वेंदा आहिनि। अहिड़ा ॿार जो हूंदा आहिनि न, उहा जहिड़ो समय हुजे, जहिड़ी सेवा हुजे, उन में स्वयं खे मोल्ड करे रियल गोल्ड ठही वेंदा आहिनि। सेवा में भी अभिमान व अपमान जी अलॉय मिक्स न हुजे तॾहिं चईंदासीं गोल्डन एज। मतिलबु सेवा करणु वञो त बि बाबा खे चओ, सेवा करे अची वञो त बि बाबा खे सभु ॾेई छॾो, चाहे उहो ख़राबु थी हुजे या सुठी थी हुजे। त कॾहिं बि अभिमान बि न ईंदो, कॾहिं असांखे अपमान बि न लॻंदो कि हिननि असांजी इंसल्ट कई। भई कोई माण्हू तव्हांजी तारीफ़ कंदा त हुन में बि बाबा जो ॾिनो, भई हुननि असांजी न तारीफ़ कई, बाबा जी ज्ञान जी बाबा जी तारीफ़ कई, भई हिननि इहा चयो बसि। कंहिंखे असां बाबा जो ज्ञान ॾिनो, कुझु कयो, अगरि हुननि उल्टो सुल्टो चयो त मतिलबु असांखे न चयो, बाबा खे ऐं बाबा जे ज्ञान खे चई न त बाबा ॼाणे, उहा आत्मा ई ॼाणे, है न। अंत में उहा आत्मायूं भॻवान खे उल्लना त न ॾेई सघंदियूं न। छो जे अंत में त माण्हू भॻवान खां ई पुछंदा कि असांखे छो न ॿुधायो। त बाबा चईंदा मां पंहिंजे हिन एजेंट खे मोकिलियो, तव्हां मञियो ई न त मां छा करियां। ॿियो ई तव्हां हुनखे उल्टो सुल्टो ॿुधायो। त इन करे अपमान जी फीलिंग अची न सघंदी आहे। इन करे बाबा चईंदा आहिनि न, सेवा जी सफलता मतिलबु निमित निर्माण और निर्मल वाणी। तॾहिं चईंदासीं गोल्डन एज सेवा करण वारा। स्लोगन आहे शोर शाह जे प्रश्ननि खे समाप्त करे सदा जीवन में प्रसन्न चित रहो। शोर शाह जे प्रश्ननि खे समाप्त करे जीवन में सदा प्रसन्न चित रहो। अच्छा, अव्यक्त इशारो लवली स्थिति वारी समान आत्मायूं सदा जे योगी हूंदा। योग लॻाइण वारा न हूंदा, लेकिन सदा ई लवली आहिनि। बाबा सां गॾु उथो वियो, खाओ पीओ, कर्म करो, त हुननि खे योग लॻाइणो न पवंदो, उहे सदा ई लवली रहंदा। अलॻि ई न आहिनि त यादि छा कंदा, स्वतः ई यादि आहे ई। जाते सदा हूंदो आहे त यादि स्वतः रहंदी आहे न। त समान आत्माउनि जी स्टेज साथ रहण जी आहे, समाए हुए रहण जी आहे। जेकी समान आत्माऊं हूंदियूं आहिनि न, उहे सदा बाप सां गॾु हूंदियूं आहिनि, सदा ई उन्हनि खे यादि करण जी ज़रूरत ई न पवंदी। और सदा ही बाप जी यादि में समायल रहंदी।
अच्छा। ओम शांति। बाबा की याद करो।